सिक्योरिटी फोर्सेस जूं बलोचिस्तान में कामयाब कार्रवाई जारी। 9 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि मूजिब ज़ियारत हरनाई ऐं सोराब में ॻुझे इतलाह ते कार्रवाइयूं कई वयूं। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करे छॾियो। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, मैगज़ीन, दस्ती बम ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं अमन जे क़याम ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। ISPR जो चवणु आहे त मोरकाए हक़ खे 1 साल खां वधीक वक़्तु गुज़री वियो। भारत अञा हक़ीक़त क़बूल करण खां इनकारी आहे। भारत शिकस्त खे फ़तेह ॾेखारण लाइ तारीख़ खे पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि पेश करण जी कोशिश करे रहियो आहे। ऑपरेशन सिंदूर बाबति भारतीय दस्तावेज़ी फिल्म हक़ीक़तनि जे उबतड़ आहे। फिल्म मंज़रकशीअ सां जंग जा हक़ीक़ी नतीजा तब्दील नथा करे सघजनि। पाक फ़ौज जे तर्जमान इदारे ISPR मूजिबि पहलगाम जे मुबैना ज़िम्मेवारनि खे 28 जुलाई ते मारियो वियो त पोइ 7 मई ते कंहिंखे सज़ा ॾिनी वई। 100 सैकड़ो मिशन कामयाबीअ जी भारतीय दावा फ़ौजी रिकॉर्ड सां हिकजहिड़ाई नथी रखे। मोरकाए हक़ में पाकिस्तान भारतीय जारियत नाकाम बणाए 8 फ़ौजी जहाज़ किराया। भारत फ़ौजी नाकामीअ खे कामयाबी ॾेखारण लाइ प्रोपेगेंडा फिल्म तैयार कई। पाकिस्तान कंहिं बि फ़ौजी अगराईअ जो भरपूर ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾियण लाइ तैयार आहे। भारत में गिरफ़्तारनि खे पाकिस्तान सां ॻंढण जा इल्ज़ाम बदनीयतीअ ते ॿधल आहिनि। पाकिस्तान भारत में थियल कुझु गिरफ़्तारनि खे पाकिस्तान सां ॻंढण वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। पाकिस्तानी परॾेही आफ़िस जे तर्जमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो त भारतीय घरू वज़ीर जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अहिड़ी प्रोपेगेंडा पाकिस्तान ख़िलाफ़ भारत जी बदनीयती ते ॿधल मुहिम जो हिकु ॿियो मिसाल आहे। प्रोपेगेंडा जो मक़सदु भारत खे दरपेश अंदरूनी सलामती जे चैलेंजनि तां ध्यानु हटाइणु आहे। तर्जमान चयो त बेबुनियाद इल्ज़ाम आलमी ध्यानु भारत जे मुबैना तख़रीब सरगर्मियुनि तां नथा हटाए सघनि। पाकिस्तान केतिरा ई भेरा भारत जी दहशतगर्दी ऐं अदम इस्तेहकाम वारी सरगर्मियुनि में मुलविस हुजण जा सबूत पेश करे चुको आहे। जैकबाबाद में रेलवे ट्रैक ते धमाको, पटड़ी मुतासिर। सदर थाणे जी हद सिम शाख भरिसां अणॼातल जवाबदारनि धमाकेदार मादे सां पटड़ीअ खे नुक़सान पहुचायो। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार वाक़े वारे हंधि पहुता। रेलवे अख़्तियारनि मूजिबि मुतासिर थियल रेलवे पटड़ीअ जो मरमती कमु जारी आहे। जल्द कमु मुकमल करे जाफ़र एक्सप्रेस खे मंज़िल ॾांहुं रवानो कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त रेलवे ट्रैक ते धमाके वारे वाक़े जी जांच जारी आहे। वज़ीर आज़म ईंदड़ हज दौरान हज पांधीड़नि लाइ बहितरीन सहूलतूं ऐं असराइतो इंतज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। शहबाज़ शरीफ़ सां मज़हबी मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ जी मुलाक़ात। ईंदड़ हज जे तयारियुनि, इंतज़ामनि, वज़ारत जे मामलनि ऐं जारी क़दमनि ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म चयो आहे त हज लाइ सभई ज़रूरी क़दम वक़्त सिर मुकमल कया वञनि। हेपाटाइटिस C खां बचाव वारो प्रोग्राम सॼे मुल्क लाइ आहे। सिहत वारी वज़ारत जे मुलाज़िमनि जे लाइ हेपाटाइटिस C स्क्रीनिंग लाज़मी करार ॾिनी वई आहे। जेके मुलाज़िम स्क्रीनिंग न कराईंदा उन्हनि जी पघार रोकी वेंदी। निजी अस्पतालनि में बि हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग जी सहूलियत ॾींदासीं। 12 वरियनि खां मथे उमिरि जे सभिनी माण्हुनि जी स्क्रीनिंग थियणु घुरिजे। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जो हेपाटाइटिस C जे ख़ात्मे वारे प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मुल्क में हेपाटाइटिस C जे पखेड़ ॻणती जोगी आहे। असराइती आगाही ऐं बहितर इलाज सां उन जे वायरस ते कंट्रोल मुमकिन आहे। हेपाटाइटिस C ख़तरनाक शिकल में जेरे जे कैंसर बणिजी वञे थी। सभिनी वज़ारतुनि खे मुलाज़िमनि जे लाज़मी टेस्ट लाइ ख़त लिखी रहिया आहियूं। हुकूमत सभिनी खे मुफ़्त स्क्रीनिंग जी सहूलियत ॾेई रही आहे। स्क्रीनिंग कराए पंहिंजी जान बचायो ऐं ॿियनि खे बि महफ़ूज़ रखो। DGISPR जी समर इंटर्नशिप जे 21 स्टेशन्स जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि सां ख़ासि सेशन। क़ौमी सलामती, दहशतगर्दी, इतलाआती जंग ऐं सोशल मीडिया जे चैलेंजिस ते जामे ॻाल्हि ॿोल। DGISPR ख़ुसूसी सेशन दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जे सवालनि जा तफ़सीली जवाब ॾिना। समर इंटर्नशिप में शरीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि DGISPR सां ख़ुसूसी मुलाक़ात खे साराहियो। समर इंटर्नशिप में मुल्क जे 21 मुख़्तलिफ़ सेशन्स ते 6000 खां मथे शागिर्द शिरकत करे रहिया आहिनि।
सदर आसिफ अली ज़रदारी जो मूनसून वणकारी मुहिम की शुरुआत ते पैगाम सदर जो चवण है तो हुकूमत बेलन के तहफ़ुज़ और माहौलियाती निज़ाम की बहाली लाए कदम खड़ी रही है। ये क़ौमी कदम माहौल के तहफ़ुज़ के लाए असां जी इज्तिमाई ज़िम्मेवारी जा अक्कास आहिनि। मुल्क जो कीमती कुदरती असासो बेला ज़रख़रेज़ी बरक़रार रखण में मदद कन था। मूनसून वणकारी मुहिम तहत 2 करोड़ बूटा पोखण जो हदफ मुकर्रर किया वियो आहे। शहरी ख़ास तौर नौजवान सरकारी ऐं निजी तंज़ीमूं उन मुहिम में भरपूर हिस्सो वठनि। सिंध हाई कोर्ट मंशियात रखण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 2 ॼणनि जूं सज़ा वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। मातहत अदालत जो फ़ैसिलो कलअदम करार। जस्टिस उमर सियाल जी सरबराही में 2 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त ग़लति केस दाख़िल कयो वियो या इंतहा दर्जे जी नाअहल जांच थी। जाबदारनि ते को ॿियो केस नाहे त खेनि बरी कयो वञे। एडिशनल सेशन जज 8 जाबदारनि खे 14 साल क़ैद ऐं 4 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। लाहौर में जवाबदार पंहिंजी ज़ाल सोहरे सस ऐं साले के क़त्ल करण खां पोइ आपघात करे छॾियो। चौहांग वारे इलाइक़े में नाठी साहुरनि जे घर अंदर दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। इमरान शौकत गॾु न हलण ते ज़ाल सुमैया बीबीअ खे गोलियूं हणी क़त्ल कयो। जवाबदार सोहरे अली ख़ान सस शुमाइला ऐं साले ज़ीशान के भी गोलियुनि जो काज बणायो। जवाबदार 4 ॼणनि के क़त्ल करण खां पोइ पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो। इमरान शौकत जे 6 महीना अॻु सुमैया बीबीअ सां शादी थी हुई। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में लाॻीतो ॿिए ॾींहुं बि ज़ोरदार बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। रावलपिंडी जे शमसाबाद वारे इलाइक़े में सभ खां वधीक 116 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। नाला लई में कटारिया वारे हंध ते पाणीअ जी सतह 10.5 फुट ऐं गवाला मंडी वटि 8.5 फुट आहे। रेन एमरजेंसी लागू करे फील्ड स्टाफ जूं मोकलूं रद्द कई वयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो पर अहिड़ो मुआहिदो करण लाइ तयार नाहे जंहिंखे अमेरिका ज़रूरी समझे थो। अमेरिका जी ईरान बाबति मौजूदगीअ जो मक़सदु वाज़े आहे त ईरान वटि एटमी हथियार न हुजण घुरिजनि। मुस्तक़बिल में भी खेसि एटमी हथियार हासिल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अमेरिकी सदर मूजिब B-2 बमबार जहाज़ुनि जी बमबारीअ बैदि जेकॾहिं ईरान एटमी हथियार ठाहिण जी कोशिश करे थो त उन में भी काफ़ी वक़्तु लॻंदो। ट्रंप चयो त ईरान वटि एटमी हथियार नथा थी सघनि ऐं अमेरिका ईरान सां थियल मफ़ाहमत जे याददाश्त में वधीक वाद नथो चाहे। ईरान कर्द वज़ीर आज़म मसरूर बरज़ानी जी ऑफिस ते ड्रोन हमले के फॉल्स फ्लैग ऑपरेशन करार ॾेई छॾियो। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास इराक़ी जो चवणु आहे त वज़ीर आज़म बरज़ानी जी ऑफिस ते हमले जो को जवाज़ी पेश न कयो वियो। ईरानी पढ़ी वज़ीर इराक़ी हम मनसब के फ़ोन ते वाज़ह कयो त हमलो ईरानी सरज़मीन तां करण जो को सबूत नाहे। कर्द दोस्तनि खे ख़बरदार रहणु घुरिजे त फॉल्स फ्लैग ऑपरेशन ज़रिए पाड़े सिरनि विच में नफ़रत जो ॿिज पोखण जी कोशिश कई पई वञे। अमेरिका ऐं ईरानी हुकूमत जे मुख़्तलिफ़ धुरियुनि विच में संजीदा ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि पर ॿिन्ही धुरियुनि विच में अञा ताईं को मुआहिदो या इत्तफ़ाक़ राय नाहे थियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे नाठी ऐं ख़ासि नुमाइंदे जैरेड कुशनर जो विच ओभर जे दौरे दौरान अमेरिकी टीवीअ खे इंटरव्यू। कुशनर मूजिब ट्रंप ईरान सां मुआहिदे लाइ जल्दबाज़ी नथो करणु चाहे। ओमान सां सामूंडी लंघ हुरमज़ में अच वञ जे रास्ते जे नक्शे बाबति मफ़ाहमती तय कई वई। हुरमज़ में जहाज़नि जे मामले ते ओमान सां मुआहिदो हतमी शिकिल जे वेझो आहे। ईरानी पढ़ई खाते जे तर्जुमान इस्माइल बकाई जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि दौरान ईरान जा 100 जहाज़ तबाह या नुक़सान जो शिकार थिया। ईरान जे रोडन ऐं शहरी तरक्कीअ वारी वज़ीर फरज़ाना सादिक जी तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हमलनि दौरान हवाई अॾनि सां गॾु बिजली ऐं पाणीअ जे ठिकाणनि खे बि नुक़सान पहुचायो वियो। 100 जहाज़नि जे नुक़सान बावजूदि ईरान 8 जहाज़नि ज़रिए हज जूं उॾामूं कामयाबीअ सां जारी रखियूं। जंग दौरान रेल रोड ऐं बंदरगाहुनि ज़रिए अच वञ पिणु जारी रही।
फरज़ाना सादिक दावा कई आहे त अमेरिका इसराइल ईरान जे 25 सूबनि जे 400 शहरनि खे निशानो बणायो, जंहिं सबबि 1 लख रिहाइशी ऐं वापारी यूनिट मुतासिर थिया। ईरान जो मवासिलाती ऐं ट्रांसपोर्ट ढांचो बहाल करण लाइ कम तेज़ीअ सां जारी आहे। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल, ॿितरफ़नि लाॻापन, ईरानी ऐं गज़ा जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवनि। ॿिन्ही अॻवाननि पाकिस्तानी सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदे बाबति पिणु ॻाल्हि ॿोल कई। रजब तैयब एर्दोगान चयो त ईरान जे मामले जे हल लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखणु ज़रूरी आहे। तुर्की सफ़ारतकारी ज़रिए मसइले जे हल लाइ पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहे। तुर्क सदर मूजिब गज़ा अमन मंसूबे जे ॿिए मरहले दौरान बि इसराइल फ़लस्तीन ते हमला करे रहियो आहे। कंडियारे में मुसाफ़िर वेन ऐं ट्रालर में टक्कर, 2 ॼणा फ़ौत, 12 मुसाफ़िर ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते शाह जमाल पेट्रोल पंप वटि हादसे में हैदराबाद जे ॻोठ मूसा खटियाण जे रहवासी मोहम्मद बख़्श दम ॾिनो। ॿई फ़ौती जी सुञाणप टंडोजाम वासी सदाम सोलंगी उर्फ़ मुश्की तौरु कई वई। ज़ख़्मियुनि में उमीद अली, माशूक अली, नसीम, वहीद, इम्तियाज़, अहमद अली, अनवर, कामरान, इमरान, बिलाल ऐं बरकत अली शामिल। मुसाफ़िर वेन टंडोजाम खां कश्मीर तरफ़ वञी रही हुई त हादसे जो शिकार थी वई।